अजीब अज अलेन में थो सरिया सजो डी अजीब अलेन में थो सरिया सजो डी जीअं मिठा वसे मीं रोए ईसा जवो वाला ही असांजो तेरी प्यारो दोस्त शायर ने कलाम लाए मोहम्मद ईसा कलाम लाए इन्हनि पसंद कया कहूर जान बलोच अलेन खां इमरान बलोच हजूर बख्श बलोच पकवादी तो खबर पई थी ना आशिक खां पंहिंजे महबूब जुदाई कया चमचन विच वारनि फिटा छॾियो महबूब जी त दिलि उहाई हुजे पर चमचा विच में फिटाइण वारा घणा ई हुया आशिक ॾिसी वञी परदेस निकितो आहे उते ॾिसी खत लिखण लॻो आहे पर छा पियो चए ओ कीअं कयां हाणे कीअं अरे कीअं कयां हाणे कीअं सूरत ने मूंखे ॾाढो सतायो सूरत ने मूंखे ॾाढो सतायो कीअं कयां 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 ओ कीअं कयां हाणे कीअं कीअं कयां रे हाणे कीअं सूरत ने मूंखे ॾाढो सतायो सूरत ने मूंखे ॾाढो सतायो अल्लाह कीअं कयां मुझे रखने वठामी रखने वठामी सूरत ने मूंखे ॾाढो सतायो सूरत ने मूंखे ॾाढो सतायो कीअं कयां कयां ओ कीअं कयां हाणे कीअं कीअं कयां हाणे कीअं सूरत ने मूंखे ॾाढो सतायो अरे सूरत ने मूंखे ॾाढो सतायो कीअं कयां कलाम मोहम्मद ईसा बलोच दुबई में रहे थो अलेन में मुझो भाउ है प्यारो पीरी ही शागिर्द अनवर चांदे जो ॾिसी नाले वारी मिसाल छा सोचे ओ गणतन में सारा रोज गरा दो ओ गणतन में सारा रोज गरा दो बकवादी याश के नाले वारी मिसरा में खत में लिखे पे तुम
या बाबू साईं तो के चार तू तो शी लगो पियो गरम छा दर्सी था गरम किसी रोई छा जो लगो आजा